अस्सलामुअलैकुम ब्राइटेस्ट फ्यूचर अकेडमी जे प्लेटफॉर्म ते लियल सभिनी महिमाननि खे ख़ुशामदीद। साथियों, पाण अॼु इंग्लिश ग्रामर में टेंस सीरीज़ मज़ा पास्ट परफेक्ट टेंस क्लियर करण जी कोशिश कंदासीं। सो लेट्स स्टार्ट। पास्ट परफेक्ट टेंस के सिंधी में ज़मान माज़ी कामिल यानी कि मुकमल जे नाले सां सुञातो वेंदो आहे। सिंपल डेफिनेशन आहे, इट इज़ यूज्ड टू डिस्क्राइब an action completed before a certain moment in the past, usually a long time ago. If two actions happened in the past, past perfect tense is used to show the action that took place earlier. यानी कि ज़मान असां इस्तेमालु कंदा आहियूं एक्शन खे ज़ाहिर करण जे लाइ जेको काफ़ी टाइम पहिरियां को कमु माज़ी में थियो हुजे। जॾहिं असांखे माज़ी में ॿ एक्शन मिलनि, ॿ कम मिलनि त माज़ी में थिया हुआ, त असां पास्ट परफेक्ट टेंस इस्तेमालु कंदासीं जेको माज़ी में सभ खां पहिरियां कमु कयो वियो हुजे उन ई जे लाइ। हर टेंस जीअं हिन टेंस जा हेल्पिंग वर्ब, हिन जो हेल्पिंग वर्ब सिर्फ़ु हिकिड़ो ई आहे, हैड। वी यूज़ विथ ऑल सब्जेक्ट्स। हैड सभिनी सब्जेक्टनि सां इस्तेमालु कयो वेंदो आहे। उन खां पोइ आहे वी यूज़ थर्ड फॉर्म ऑफ मेन। असां हिन ज़मान में फॉर्म जी टी शिकिल इस्तेमालु कंदासीं। सिंधी निशानियूं जन त टेंस खे सुञातो वेंदो आहे। चुको हुस, चुका हुआ, चुकी हुई, चुका हुआसीं, चुको हो। या वरी असां चवंदा आहियूं यो हो या हुआ, यानी कि ज़ाहिर थिए द पास्ट जो एक्शन थियो हो उहे सबक़ु यादि करे चुका हुआ, या वरी असां चवंदा आहियूं उन्हनि सबक़ु यादि कयो हो। हाणे कयो यो हुओ त इहो असांजो पास्ट परफेक्ट टेंस आहे, पर जेकॾहिं हुजां ख़ाली उन्हनि सबक़ु यादि कयो, इट मीन्स असांजो इहो जुमिलो पास्ट सिंपल आहे। उन्हनि सबक़ु यादि कयो हुओ, इहो ट्रांसलेट करण जे लाइ असां हैड जो इस्तेमालु कंदासीं। दे हैड रिमेंबर्ड अ लेसन। सेम एज सेकंड जुमिलो, मां स्कूल वञी चुको हुउसि या मां स्कूल वियो हुउसि। जेकॾहिं जुमिलो हुजे मां स्कूल वयुसि त पोइ ट्रांसलेट कयूं आहे डिड वारे सेंटेंस, डिड वारे टेंस यानी कि पास्ट सिंपल सां, पर हिते ज़ाहिर करे थो त उन जेको जुमिलो आहे असांजो उहो पास्ट परफेक्ट टेंस आहे। सो इन लाइ हैड जो इस्तेमालु कयो वेंदो। I had gone to school. Gone is a third form. We have to use with had. More examples. जॾहिं मां घर पहुतुसि त उस्तादु वञी चुको हो। हाणे हिन में जीअं असां पहिरियां डेफिनेशन में पढ़ी आयासीं त जेकॾहिं असांखे पास्ट में ॿ जुमिला मिलनि था, माना ॿ पास्ट जा ऐं ॿई एक्शन पास्ट में थियल आहिनि, त पोइ उन जे लाइ जेको सभ खां पहिरियों असांजो कमु थियो हूंदो उनखे असां पास्ट परफेक्ट टेंस में रखंदासीं। उन खां बाद जेको कमु थियो पास्ट में उनखे पास्ट सिंपल में रखंदासीं। हाणे चए थो जॾहिं मां घर पहुतुसि त उस्तादु वञी चुको हो। हाणे उस्तादु वञी चुको हो इहो असांजो पहिरियों कमु आहे जेको थी वियो, यानी कि मुंहिंजे घर पहुचण खां पहिरियां उस्तादु वञी चुको हो। त इनखे ट्रांसलेट करण जे लाइ लिखंदासीं वेन आई रीच्ड एट होम टीचर हैड गॉन। हाणे हैड जेको लॻाईंदासीं उहो अर्लियर जेको सभ खां पहिरियों कमु थियो उन जो उन सां लॻाईंदासीं। जीअं सेकंड सेंटेंस में हिन लाइ असांजे पहुचण खां अॻु हू मानी खाई चुको हो। हाणे असांजा पहुतासीं त उन खां अॻु बि हू मानी खाई चुको हो, त पहिरियों असांजो एक्शन कहिड़ो थियो, मानी खाइण वारो। त उहो असां लिखंदासीं ही हैड ईटन मील बिफोर वी रीच, यानी कि जेको हैड पास्ट परफेक्ट टेंस आहे उहो इस्तेमालु कंदासीं जेको अर्लायर जेको पहिरियों एक्शन थियो आहे। आई होप तव्हांखे हीअ ॻाल्हि क्लियर थी वई हूंदी। सेंटेंस स्ट्रक्चर जेके असां प्रीवियस लेक्चर्स में सम्झंदा आया आहियूं सेम एज़ ई आहे, सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब एंड ऑब्जेक्ट। वरी तव्हां हिननि जा स्क्रीनशॉट वठी करे पाण सम्झी सघो था। ॿियो स्ट्रक्चर में असांजो नेगेटिव ऐं इंट्रागेटिव